अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा, कहाणियूं, लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं रोशनी 2015 ईस्वी, छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध, किस्त 20 ऐं आख़िरी तनक़ीदी ख़त। मिस शम्स सिद्दीकी। तव्हांखे ख़बर आहे त रोज़मर्रा जी गुफ़्तगू खां अलॻि हिकु अदबी ज़ुबान बि थींदी आहे। ज़ुबान जा महिमार अदीब ई थींदा आहिनि। ज़ुबानी गुफ़्तगू ऐं लिखत में ज़ाहिर आहे त फ़र्क़ु थींदो आहे। मिस्टर जमाल अबड़े जो अफ़सानू पिशू पाशा प्लाट जे लिहाज़ खां तरक़ी पसंदि सही, पर ज़ुबान जे लिहाज़ खां किथे किथे मूंखे थोरो कमज़ोर लॻो। लफ़्ज़ी तनासिब मंझसि कुझु घटि, भर्तीअ जा केतिरा लफ़्ज़ मंझसि इस्तेमालु थियल ॾिठमि, जन कनि कनि जायुनि ते जुमिलनि जी तरतीब खे टोड़े असुल मफ़हूम खे वञी ज़रर पहुचायो आहे। मसलन, पिशूअ जे ज़रे ज़रे मां ज़िंदगीअ जा आसार पिया टपकंदा हुआ। आसार ऐं टपकण अल्फाज़ तजुर्बा थींदा आहिनि, हिकु मख़सूस मफ़हूम रखंदा आहिनि, उन्हनि जी हिकु मख़सूस निशस्त हूंदी आहे। लफ़्ज़नि जो इस्तारा इस्तेमालु रवा आहे, पर उन्हीअ में बि कोशिश उहा कई वेंदी आहे त लफ़्ज़ पंहिंजो हक़ीक़ी मफ़हूम जीअं न विञाए वियनि, न त उपरा लॻंदा। आसार ज़ाहिर थींदा आहिनि, अया हूंदा आहिनि, बखंदा आहिनि, झलकंदा आहिनि। हीउ जुमिलो ईअं बि थी सघे पियो त पिशूअ जी हरकत मां ज़िंदगीअ जा आसार बखंदा हुआ या झलकंदा हुआ। साॻीअ पैरा में उछलूं ॾींदो ऐं छुलकंदो हो। प्यालनि जे छुलकण, अखियुनि जे पैमाननि सां तशबीह ॾेई उन्हनि जो छुलकण त पढ़ियो होसीं। माण्हूअ जो उछलूं ॾियणु ऐं छुलकणु पिशूअ जी ॻाल्हि हिकु माण्हूअ जी ॻाल्हि आहे या दरिया जी। दीन मोहम्मद लाशारी। अदा मेराण में मुख़्तसर अफ़साने जे फ़नी लवाज़मात ते हिकु निहायत दिलचस्प बहस छिड़ी चुको आहे। मुंहिंजी दिलि बि सुरके थी त जेकर उन बहस में मां बि हिसो वठां। शेख हफ़ीज़ वाक़ई सच चयो आहे त मिस्टर जमाल अबड़े हिन मौज़ूअ ते बहस छेड़े सांतीके ऐं बीठल पाणीअ में हिकु क़िस्म जो फोड़ उछलायो आहे। शायदि उहो फोड़ अञा बि हिन पाणीअ खे वधीक छोलियूं ॾियारे। मिस्टर जमाल जी दावा आहे त मुख़्तसर अफ़साने जा ॿ पहलू थी सघनि था, हिकु माहौल, ॿियो किरदारु। संदसि ख़्याल मूजिबि माहौल सुठो हुजे या ख़राबु, उन जी का ख़ासि परवाह कान्हे। बाक़ी अफ़साने में किरदारु कंहिं बि क़ीमत ते बुलंद रहे। हू न माहौल जो शिकार थिए ऐं न वरी हैवानियत मथसि को ग़लबो करे। संदसि ख़्याल मूजिबि अफ़साने में जेकॾहिं किरदारु कंहिं ॿीअ ताक़त अॻियां मजबूर थियो या कंधु झुकायई त पोइ उहो अफ़सानो न चइबो। हुन जे बरक्स शेख राज़ जो चवणु आहे त इहे ॿई मथियां पहलू मुख़्तसर अफ़साने जा बुनियादी पहलू त न आहिनि, बाक़ी ज़िमनी पहलू ज़रूरु आहिनि। संदसि राय मुताबिक़ मुख़्तसर अफ़साने जो बुनियादी पहलू आहे उहो नुक़्ताए नज़र जंहिंखे साम्हूं रखी अफ़सानो लिखियो वियो हुजे। हीअ आहिनि सिंधीअ जे ॿिनि मायानाज़ अदीबनि जा ॿ अलहदा नज़रिया। इल्मु, अदब ऐं उन जी फ़नी पहलूअनि ते हिन क़िस्म जा बहस निहायती नेकफ़ाल आहिनि। उसरंदड़ अदब जे सिलसिले में हिन क़िस्म जा बहस वॾी हथी ॾींदा। हक़ीक़त में सही अदबी मज़ाक जो रूह असां में पैदा ई हाणे थो थिए। मिस्टर जमाल जे चवण मूजिबि वाक़ई हीउ हिकु इख़्तिलाफ़ी मसइलो आहे, छो त ज़िंदगीअ बाबति हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी तजुर्बेयार पंहिंजो ई अलहदो नज़रियो आहे। तंहिं करे हिन मौज़ूअ ते बहस करणु वक़्तु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे नज़रियनि जो पैदा थियणु का अजब जहिड़ी ॻाल्हि कान्हे। भाऊ जमाल अबड़े अफ़साने लिखण जे असबाब खे नज़रअंदाज़ छो कयो आहे, सा ॻाल्हि त सम्झ में ई कान थी अचे। जेकॾहिं फ़क़ति इहो हिकु सुवाल ई पुछियो वञे त असां अफ़साना छो था लिखूं, त मां सम्झां थो त जेकर निहायत इत्मिनान जोॻो जवाबु मिली वञे। अदब, जीअं मूं शुरूअ में ई अर्ज़ु कयो आहे, या जीअं जदीद दौर जा अक्सर अदीब बि तस्लीम कनि था, ज़िंदगीअ जी अकासी ऐं तर्जुमानी करण जो हिकु ज़रियो या वसीलो आहे। हाणे असां अफ़सानो छो था लिखूं जो जवाबु निहायत साफ़ ऐं पधरे पट पियो आहे त अफ़साने लिखण वक़्तु असांखे इनफ़रादी ऐं इज्तमाही ज़िंदगीअ जा तल्ख़ तजुर्बा अॻियां हूंदा आहिनि, ऐं पोइ ज़िंदगीअ जूं उहे तलख़ियूं ई त आहिनि जेके असांखे मजबूर कनि थियूं त असां मुख़्तसर अफ़साने ज़रिए पंहिंजी दुखंदड़ दिलि जा दूंहां ॿाहिरि कढूं।
इहो हिकु फितरी उसूल आहे त इंसान खे जॾहिं को सदमो पहुचे थो त पोइ हू पंहिंजनि निमाणनि नेणनि ज़रिए 2-3 गरम लुड़क हारे पंहिंजी दिलि ते पियल बोझे खे हल्को करियो छॾे। पर जे क़िस्मत सां को पिशू पाशा वांगुरु ख़ुददार ऐं सूर्य दिलि निकिरी पियो ऐं लुड़क हाण पंहिंजी ख़ुददारीअ जे ख़िलाफ़ु सम्झाई, त बि उन दर्द ऐं सदमे जो ज़ाती तौरु इज़हार कम अज़ कम कंहिं नाज़ुअ जहिड़ी मुहरम राज़ ऐं ग़म गुसार सां त करिणो ई पवंदुसि। बसि इहो ई आहे अफ़साने लिखण जो बुनियादी सबबु। जॾहिं अफ़सानो लिखिजे ई थो कंहिं ख़ासि नुक़्ताए नज़र जे पेश करण लाइ या पंहिंजनि जज़्बातनि जी तर्जुमानी करण लाइ, त पोइ इहो मुमकिन कीअं थी सघे थो जो किरदार माहौल जो शिकार न थियनि। किरदार त पैदाइशी माहौल जी आहिनि, पोइ जहिड़ो हूंदो माहौल अहिड़ा ई पैदा थींदा किरदार। जहिड़ी हूंदी ज़मीन अहिड़ी थींदी पोख। किरदार माहौल जा मुहताज आहिनि, तंहिंजी शाहिदी त ख़ुदि मोहतरम अबड़े जो हीरो पिशू पाण बि बीठो ॾिए। जज जे सवाल जे जवाब में हिन जो चवणु त नाहक आहे तोसां फाथल आहीं तूं, या वकील मथां मुकूं ओलारे खेसि चवणु त चरियो आहीं तूं, हीणो आहीं तूं, ज़ुल्म आहे तोसां। उहे अल्फाज़ पिशूअ जे अणघड़िए ऐं ग़ैर मुहज़ब सुभाउ ते काफ़ी रोशनी विझनि था। इहो रुगो हिन करे आहे जो हिन हिकु अहिड़े ख़िते में परवरिश पाती आहे जंहिंजे अणघड़िए माहौल हिन खे बि अणघड़ियो काठ बणाए छॾियो आहे। पिशूअ जा हिन क़िस्म जा जुमिला ऐं अल्फाज़ को संदसि ख़ुददारी कोन था ॾेखारीनि, लेकिन जंहिं जाहिल ऐं अणसुधरियल माहौल में हू रहियो ऐं पलियो आहे, तंहिं हिन खे मजबूर करे हिन नमूने सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु सेखारियो आहे। भला अदा इहा तमन्ना केरु नथो रखे त असां वटि शाल पिशूअ जहिड़ा हज़ार ऐं ख़ुददार ऐं सूर्य पैदा थियनि। पर हू त बिलू दादा ऐं शीदूअ खां बि वधीक माहौल जो शिकार थियो आहे। बिलू दादा त कंहिं हद ताईं पंहिंजे मक़सद में कामयाबु थिए थो, पोइ संदसि हुसूल मक़सद जे तरीक़े खे छो न दादागिरी ई सम्झो वञे। अहिड़ीअ तरह शीदो त हूअं बि धाड़ेल आहे ऐं हुन काफ़ी धाड़ा हणी पंहिंजा इंतकाम चुकाया ऐं पंहिंजी ततल दिलि ठारी। ख्वारी त मुंड में ई खई अथसि, लेकिन वीचारो पिशू मासूम जो मासूम ई रहिजी वियो। हू न पाण कामयाबु थियो, न संदसि तहरीक। मथसि केस हलाए खेसि फांसीअ जी सज़ा ॾिनी वञे थी। संदसि फांसी सच पच अमल में अचे थी अलाए न, उहा ॻाल्हि त साफ़ ई कान्हे। पर हुन जी सज़ा जे ऐलान खां पोइ संदसि साथी गोड़ घुमसान करे जिननि वांगुरु हवा में तहलील थी वञनि था। पोइ जो संदन पतो ई कोन थो लॻे त पिशू काॾे वियो, संदसि तहरीक जो छा थियो, कुझु बि न, रुगो मायूसी ऐं दिलि शिकस्तगी। बिरादरम जमाल जा ही जज़्बात त मां भायां थो त इंसान खे रहम जोॻो थियणु ई न खपे। इहा इंसान जी तोहीन आहे, इंसानियत जी तोहीन आहे। इंसान नहायत बुलंद ऐं बाला आहे, हू वेचारो ऐं कीन जहिड़ो न आहे। मुफ़लिसी खेसि मारे नथी सघे, नहायत क़ाबिल क़दुरु आहिनि। हिन नौजवान अदीब जे दिलि में इंसानियत लाइ जंहिं हमदर्दीअ जो अहसासु आहे, तंहिंजी तारीफ़ न करणु कोर चश्मी थींदी। असांजी दुआ आहे त शल सिंध जो बचो बचो जमाल बणिजी पवे। अदा साईं, कहिड़े निभागे जी दिलि ईअं न घुरंदी त इंसानियत ते हैवानियत जो ग़लबो न रहे। कहिड़ो चंडो हीअ ख़्वाहिश न कंदो त हैवानियत जा किला उॾाए इंसानियत खे क़ैद मां आज़ादु कजे ऐं उनखे जरकाइजे। केरु न घुरंदो त इंसानियत जे अंदर मां हैवानियत खे तड़े हकाले उन जे बजाए उनखे मिठ मुहबत कुर्ब ऐं मज़े सां भरे छॾिजे। इन्हनि तमन्नाउनि ऐं आरज़ूअनि रखण में जमाल अबड़ो अकेलो न आहे। पाण साणसि उहे सभु अफ़राद शामिल आहिनि जेके इंसानियत जो क़दुरु सुञाणनि था। पर मुसीबत हीअ आहे त उन पुराणी ऐं झूने मर्ज़ जो इलाजु कजे कीअं। इलाज करण लाइ हिकु पिशू त ठहियो, हज़ारे ॿिया पिशू बि मैदान अमल में अची सघनि था। फ़क़ति मर्ज़ जो बुनियादु कंहिंखां लभे। हिते पिशू त फ़क़ति जज़्बाती ज़ोर ते हकिलजी अचे थो। असांखे हिन क़िस्म जा मसनूई ऐं जज़्बाती पिशू न घुरिजनि। असांखे संजीदा ऐं असुल पिशू घुरिजनि जेके मौजूदा समाज जे हिन फ़रसूदा ऐं बातिल निज़ाम खे
जेको वरियनि खां वठी असां मथां पंहिंजे परागिंदा माहौल खे हावी रखंदो आयो आहे, जेको बेवस ऐं मजबूर इंसाननि खे पंहिंजे ज़ालिम हथनि सां कोहाईंदो ऐं माराईंदो आयो आहे, तंहिंजे बुनियादनि में हथ विझी तेसीं ताईं उनखे लोॾीनि जेसीं ताईं संदसि ग़रीबनि जे खून सां ॻाढ़ी थियल माड़ी फहको करे पट ते न किरी आहे। असांखे पंहिंजे समाज जी तामीर नए सिरे करणी पवंदी। अॻूणे समूरे निज़ाम जे कूड़नि बुतनि खे पाश पाश करणो पवंदो। हिकु बुनियादी ऐं ज़हनी इनक़िलाब आणणो पवंदो। तॾहिं ई असांजा किरदार माहौल मथां कब्ज़ो हासिलु करे सघंदा। तॾहिं ई इंसानियत आवीअ मां निकिरी झरकण लॻंदी। तॾहिं ई असांजा किरदार ॿिलीअ वारी मीक मीक छॾे शेर वारियूं गजगोड़ियूं कंदा। न त हूअं त भाऊ हर रोज़ु पंहिंजनि हिननि गुनहगार अखियुनि सां वेठा ॾिसूं त इंसाननि वीचारनि खे मुफ़लिसी ज़ोरा ज़ोर घुटा ॾेई मारे छॾे थी। इंसान वीचारो अञा त मजबूर ऐं कीन जहिड़ो आहे। इंसानियत अञा त निसोरे नाहक में आहे, ॾिठी वाइठी सकरात में आहे। हो त वीचारी अञा त वाक़ई वेचारी ऐं कमज़ोर आहे। अञा त रत जा ॻोढ़ा वहाए पेई रोई हैवानियत अञा त ॾंद शेकेंदी ऐं खिलंदी रहे थी। उहो सभु त असांजे रोज़मर्रा जो मुशाहिदो आहे। उन्हनि तल्ख़ हक़ीक़तनि खां इनकार अॼु कहिड़ो ख़ुशफ़हम इंसान करे थो सघे। दादा हीअ ॻाल्हि बि ॿुधी छॾ त हैवानियत सेठ वॾेरे धिंगाणे ख़ान ऐं रईस गामण ख़ान जी बिन नज़र ख़रीद बानी आहे। उन्हनि जे ई दर जी पालियल कुती आहे, खेनि फ़क़ति बछ करण जी देरि आहे। पोइ ॾिस त कीअं न इंसानियत जी पुड़ीअ खे उहा छिती कुती फाड़े चीरे लीड़ूं लीड़ूं करे पंहिंजनि मालिकनि अॻियां हीच करे थी ॾेखारे। पोइ ॾिस त कीअं न उहे इंसानियत जे हिन बेवस ऐं मजबूर ज़िलत ते वॾा वॾा टहक था ॾियनि। माहौल इन्हनि इंसान दुश्मननि ऐं इंसान नुमा देवनि जो ग़ुलाम आहे। हू उन्हनि जे इशारनि ते छेर विझी नचंदो आहे। हू उन्हनि जे हुकुम ते छितो थी महबूस इंसानियत ते हमला कंदो आहे। उनखे चीरे फाड़े पंहिंजी नाकाम फ़तह ते बीही पंहिंजनि मालिकनि अॻियां ॾंद शेकींदो आहे ऐं छेंगिरबो आहे। पोइ भला अञा बि इन्हनि मोतबरनि ऐं वॾनि पेटनि खे असीं खर विलियंस न सम्झूं ऐं अञा बि इंसानियत वेचारीअ ते रहम ऐं क्यास न करियूं त छा करियूं। हाल जेसीं ताईं असांजो मौजूदा मुआशरती निज़ाम पंहिंजे साॻीअ शिकिल में मौजूदु आहे ऐं जेसीं ताईं उन निज़ाम में बुनियादी ऐं इनक़िलाबी तब्दीली न आई आहे, तेसीं ताईं किरदार ते माहौल जो मुक़दम रहणु हिकु अज़ली अमर आहे। ऐं उन सूरत हाल खे हिकु पिशू त ठहियो, पर हज़ारे ॿिया पिशू बि बदिलाए नथा सघनि। वरी जेसीं ताईं माहौल किरदारनि ते मुक़दम आहे, इंसानियत जो हैवानियत जे क़ैद में रहण बि हिकु लाज़मी अमर आहे। जेसीं ताईं ईअं थिए तेसीं ताईं जेकॾहिं असां बिलू दादा शीदो धाड़ेल ऐं अंधेर नगरी जे इस्तिलाहनि में पंहिंजनि मजबूरियुनि खे दुनिया अॻियां पेश कयो, उन्हनि खे जेकॾहिं पंहिंजे हालत ज़ार खां वाक़ुफ़ु करण लाइ उन तरीक़े सां मुतवज करण जी कोशिशि कई, ज़ालिमनि जा पर्दा जेकॾहिं इन नमूने सां फ़ाश करण जी असां कोशिशि कई, त उन में आख़िर ऐब कहिड़ो। इन में त न बुज़दिली आहे ऐं न अहसासे कमतरी। उहो त हिकु तरीक़ो आहे ज़ालिमनि खे ख़्वार ख़राबु करण जो ऐं मजबूर इंसानियत लाइ हमदर्दीअ जे अहसास जाॻाइण जो। बेवस मज़लूम खे त आख़िर बेवस मज़लूम ई करे पेश कबो। पिशू मज़लूम हूंदे बि जारिहाना कार्रवाई करणु घुरे थो ऐं संदसि इन जारिहाना अमल सबबि उहा ख़ुददारी ऐं बुलंद हौसलगी जेका फितरती तरह हुन जी ज़ात में मालूम पई थिए, तंहिंखां निहायत क़ाबिलियत सां कमु वरितो वियो आहे त जीअं पिशूअ खे हिकु बेवस ऐं मज़लूम जे किरदार में ॾेखारण खां पाण बचाए सघिजे। पर हक़ीक़त त लिकी कीन सघंदी। पिशू वीचारो हिकु मज़लूम आहे ऐं ॾिठो वाइठो मज़लूम। जेकॾहिं हू मज़लूम न हुजे हा त पोइ सॼी दुनिया ख़िलाफ़ु संदसि सफ़ आरा थी बीहण जो मक़सदु छा? हुकूमत ख़िलाफ़ु बग़ावत करण जो मक़सदु छा? भला हिकु हमागीर ऐं इनक़िलाबी तहरीक उथारे बाक़ाइदे फ़ौज कठी करण जो मक़सदु छा? हक़ीक़त में उहे सभु मक़सद फ़क़ति हिकु उसूल ख़ातिर हुआ ऐं उन उसूल जी मंज़िल हुई इंसाफ़। छाजो इंसाफ़?
इंसाफ़ उन ज़ुल्म जो जेको समाज पिशू ऐं पिशूअ जहिड़नि ॿियनि मज़लूमनि ते कयो हो। अवां ईअं हाणे मुनसिफ़ थियो त पिशू ग़रीब ऐं मज़लूम आहे या न। पिशू पंहिंजे इंसाफ़ हासिल करण ख़ातिर जेको तरीक़ो इख़्तियार करे थो सो ग़ैर कुदरती ऐं ग़ैर मामूली आहे, जंहिं करे समाज हुन ऐं संदसि साथियुनि सां हमदर्दी करण बजाए उन्हनि खे मशकूक नज़रुनि सां ॾिसे थो ऐं उन्हनि खे मज़लूम सम्झण बदिरां ज़ालिम ऐं बाग़ी सम्झे थो। पिशूअ जो किरदारु पाण सां थियल ज़ुल्म जी न तलाफ़ी करे सघे थो ऐं न वरी पंहिंजी ख़ुददारीअ ऐं बेबाकीअ जो को कामयाबु जोहर ॾेखारे थो सघे। मज़लूमनि जी क़ौम में जंहिं थोरे घणे जज़्बे पैदा करण जी कोशिशि कई अथसि सो जज़्बो बि हाणे हिकु मामूली ख़ुशफ़हमी ऐं ॿाराणे दिलासे खां वधीक का बि अहमियत कान थो रखे। पर जॾहिं मोहतरम जमाल जूं उमेदूं बरसवाब थींदियूं, संदसि ख़्वाब शर्मिंदा ताबीर थींदो ऐं किरदार माहौल ते कब्ज़ो कंदा ऐं हैवानियत खिलंदे खिलंदे वञी खॾ में किरंदी, इंसानियत रोंदे रोंदे ओझल थी वेंदी, तॾहिं न बिलू दादा ऐं शीदो धाड़े लिखण जी ज़रूरत पवंदी ऐं न वरी पिशूअ जे किरदार पैदा करण जी। पोइ अफ़साननि जी अफ़सानवी दुनिया ई ख़तमु थी वई। मोहम्मद इब्राहिम जोयो। भाऊ जमाल, अव्हां जो अफ़सानो बदमाश पहतल अथमि, ॾाढो वणियुमि। अहिड़ी सुहिणीअ चीज़ जो दादु जेकर हिकदमि ॾिया हा, पर हिकु ॿ नुक़्ता अहिड़ा हुआ जन लाइ ॿ चारि ॻाल्हियूं अर्ज़ु करण ते घुरियमि, उन करे देरि थी वई। अफ़साने में जिन ॻाल्हियुनि ते मूंखे अर्ज़ु करिणो हो सो हूअं त अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जिन खां असांजो मौजूदा समाज आजो कोन्हे ऐं प्लाट जो हिसो पिणु बणिजी सघनि थियूं, पर अदबी ऐं फ़नी लिहाज़ खां उन्हनि खे हिन अफ़साने में कीअं आणणु खपे तंहिं ते ॿीहर ग़ौर करण लाइ अर्ज़ु करणु मुनासिबु सम्झां थो। अफ़साने में पुलिस जे ज़ुल्म जो हिकु ॿ वाक़ियो ऐं आख़िरी मंज़र जेलर जी रवश कुझु अहिड़े मौक़े ऐं पस मंज़र में आहिनि जे पढ़ंदड़ खे अज़ियत थियूं रसाइनि ऐं मुंहिंजे ख़्याल में अफ़साने जे फ़नी बीहक ऐं आख़िरी तासिर खे ज़रब पहुचाइनि थियूं। पुलिस जूं वहशी कारवायूं ऐं जेलर जो बेईमाना रवैयो हक़ीक़तूं त आहिनि, पर उन्हनि खे अदीब कीअं ऐं कहिड़े मौक़े ते पेश करे उहा हिकु सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। मुंहिंजी नज़र में ज़िंदगीअ में हिकु हक़ीक़त केतिरी बि बुछा आणींदड़ हुजे, केतिरी बि करीह मंज़र हुजे, उनखे अदब में आणण वक़्तु अदीब खे नफ़्सियाती नुक़्ता साम्हूं रखी उन्हनि खे छंडे छाणे मुनासिबु अंदाज़ ऐं मुअसर नमूने में पेश करिणो पवंदो। अवां बि हक़ीक़तूं पेश कयूं आहिनि ऐं जन लफ़्ज़नि में पेश कयूं आहिनि उन लफ़्ज़नि खां वधीक मुनासिब ऐं मौज़ून लफ़्ज़ शायदि ई मिली सघनि। ऐं वाक़ई असांजे पुलिसी राज में उन्हनि जे पेश करण जो मौक़ियो ऐं महिल ख़ासि करे सभ खां आख़िरीन वाक़े जो अहिड़ो त अणसुहाईंदड़ मूंखे लॻो जो पढ़ण खां पोइ सम्झुमि त रूह खे कंहिं ॼण मुठ में झले वठी खणी ॿुसाटियो हुजे। उहा त ज़हनी कोफ़्त ऐं अज़ाब महसूसु कयमि जो सम्झुमि त ॼण इंसान जो जेकर इम्तियाज़ी ऐं बुनियादी शरफ़ आहे तंहिंखे कंहिं ख़तमु करे खणी फिटो कयो हुजे। जेतिरे क़दुरु आउं सम्झां थो अव्हां जो किरदारु बदमाश जंहिं माहौल जी पैदावार आहे उहो ई संदसि उन ई गुनाह जे ज़ौक़ खे भड़काइण लाइ जवाबदार आहे। अव्हां पढ़ंदड़नि जे दिलनि में उन जे किरदार लाइ हमदर्दी ऐं रहम पैदा करण वास्ते संदसि माहौल खे चिटियो आहे त छाकाणि त समूरी ज़िंदगी हू प्यार, हमदर्दी, इंसानियत जे वर्ताव ऐं पंहिंजाईअ जो बुखियो पिए रहियो आहे। उन जी नफ़्सियाती बुख जे करे हिन जो किरदारु गुनाह ऐं इंसानियत जे ख़िलाफ़ु कमनि में उभिरे थो। उन लाइ दर्जे ब दर्जे अवां मरहिला मुक़ररु कया आहिनि। जितां हू वधीक घाव खणी वधीक छितो थियणु लॻे थो, साॻिए वक़्तु उन जे समूरे अरसे में अवां पढ़ंदड़नि जे दिलनि में हिन लाइ हमदर्दी, पंहिंजाइप ऐं कुर्ब पैदा कंदा रहिया आहियो। तव्हांजो जॾहिं आख़िरी तरह जेल में वञे थो तॾहिं पढ़ंदड़ लाइ हिकु हिकु निहायत अज़ीज़ ऐं इज़त वारी चीज़ बणिजी पवे थो। ऐं उन ई घड़ीअ अवां जेलर खां हिन जी ज़ाती इज़त नफ़्स ऐं शरफ़ इंसानियत खे जंहिं नमूने ज़लील करायो आहे उहा ॻाल्हि पढ़ंदड़ लाइ सॼे अफ़साने जे रुख खे मुंझाए थी छॾे ऐं हू इंतिहाई अज़ियत जे अहसास सां अफ़साने खे हथां फिटो थो करे। ईअं करण में अवी केतिरे क़दुरु हक़ जा निभवा ऐं मुंहिंजे ज़हनी रद्द अमल सां मुतफ़िक़ आहियो या न उन लाइ हिन वक़्तु आउं कुझु चई नथो सघां। महिरबानी करे उन्हनि ॻाल्हियुनि में मुंहिंजी कुझु रहबरी कंदा। जवाब में
जमाल अबड़ो। अदा साईं, अव्हां जा 2 ख़त पहुतल अथमि। अॼुकल्ह लिखण ते दिलि ई कान थी थिए। अलाए छो? लिखण पढ़ण जा बि के वारा आहिनि। अलाए छा? अंदरि सफ़ा खोखलो, ख़ाली ख़ाली, न जज़्बो, न अहसास, न उणतुण। अॻे त थोरे फथिकी रगुनि खे छेड़े छॾींदी हुई, अंदर में विलोड़ फथिको ॼर ऐं बाफ़ ठका ॾेई ॿाहिरि निकिरंदा हुआ, ॼण ज्वाला फाटो। हाणे त जली विसामण खां पोइ वारो दूंहं बि कोन्हे, रुगो रख मोल ऐं मुर्दार। सो लिखण में देरि कयमि। बदमाश जे बारे में अव्हां जूं तरमीमूं पढ़ियमि। ॿुधायोमांव न त दिलि थधी, दिमाग़ थधो, लिंग थधा। सो ही सॼो अरसो थधाईअ सां पे वीचारियमि। अव्हां जी ॻाल्हि सॼी सची, पर मुंहिंजी दिलि मञे ई न। शायदि थधि लॻी हुजेसि। बदमाश लिखी मूं ॼण त हिकु वॾो सवाल कयो आहे त बदमाश केरु? उहो जो ठोकरूं थो खाए या उहो जो ठोकर थो हणे? प्यार ऐं मोहबत जो बुखियो, इज़त ऐं मान जो बुखियो इंसान ऊंदाहीअ में थापोड़ा हणी हणी उभिरे थो। उहा इंसान जी अज़ली चङाई आहे। गंदो ढूंढ जहिड़ो माहौल हिन खे सहारो त नथो ॾिए, पर लत हणी अञा बि हेठि किराए थो। इंसान खणी सड़ी पची जली सोन थी निकिरे, पर इंसाफ़ जा ठेकेदार, कानून जे डंडीअ जा मालिक हुन खे बदमाश ई सॾनि था। मां उन्हनि लंगड़नि ठेकेदारनि खे केॾांहुं करियां? मां उन इहे शैतानी डंडीअ खे किथे रखां? उहे सुअर जा वज ज़रूरु चीरींदा, ॿियो छा कंदा? अव्हां भायो था त कोई भुली भाण आयो त इहे वज उन खे अखियुनि ते रखंदा? अव्हां खे किरब ऐं बुछां कंहिंखां थी अचे? लंगड़े हाकिम ऐं संदसि डंडीअ खां, या ॿधल ऐं ऊंधे टंगियल इंसान खां? जे लूले हाकिम ऐं संदसि शैतानी डंडे ते बुछां ऐं कावड़ थी अचेव त मूंखे बि उहो ई चवणो आहे। इंसानी इज़त ऐं वकार खे कंहिं ज़लील करायो आहे, मूं या माहौल? छा अव्हां भायो था त इंसानी इज़त ऐं वकार शैतानी डंडीअ जे ज़द खां महफ़ूज़ आहे छा? यकीनन न। हिकु इंसान जॾहिं शख़्सी बुग़्ज़ ऐं कीने खे निहोड़े वसी नज़र ऐं वसी क़ल्ब थो बणिजे, तॾहिं बि हिन माहौल में हू ऐं हुन जी इज़त सलामत न आहे। मां फ़र्ज़ अदाईअ खां गुस्सा हा जेकॾहिं पंहिंजे किरदार खे हिकु हीरो बणाए पढ़ंदड़नि ते थधो छंडो हणी छॾियां हा। हक़ीक़ी दुश्मन न रुगो ग़ाइबु थी वञे हा, पर हिकु ग़लति फ़हमी बि पैदा थिए हा त को चङो फ़र्द अहिड़े गंदे माहौल सां हिकु ख़ामोश राज़ीनामो करे जे सघे थो, उहो दोखो आहे। हीउ गंदो समाज न कंहिंसां राज़ीनामो कंदो ऐं न उन सां राज़ीनामो करणु घुरिजे। जेकॾहिं अफ़साने जो पोयों हिसो कढी थो छॾियां त ठोकर हणंदड़ ऐं उल्टो बदमाश चवंदड़ गुम थी थो वञे। उहा ॻाल्हि कीअं थो क़बूल करे सघां? बाक़ी ॿोली मूंखां जेतिरो थी सघी आहे त ढकियल कमु आंदी अथमि। बहरहाल ज़रूरत आहे त मूंखे अञा बि तफ़सील सां सम्झायो वञे। ॾिसो न, लिखंदड़ नक़ाद थी नथो सघे, या त लिखंदड़ खे बि कुझु आज़ादी ॾियो ऐं नक़ाद खे बि छूट छॾियो। उहो अदब जे वाधारे लाइ चङो थींदो। हलंदड़ साल जे महिराण जो 2 नंबर परचो 3 ॾींहुं मिलियुमि। तनक़ीदी ख़त पढ़ी ॾाढी ख़ुशी थी। उहो सिलसिलो जारी रहियो त ॾाढो काराइतो थींदो ऐं ज़रूरु खेनि हिमथाईंदा। शेख राज साहब जे अफ़साने जे फ़न ते राइज़नी उस्तादाना आहे। उहा असां लाइ मशअले राह बणिजंदी। उमेद त अॻे बि हू साहब रहनुमाई कंदो रहंदो। अफ़साने में प्लाट जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। आउं भायां थो त असांजे अॻियनि ख़तनि में माहौल ऐं किरदार खे अफ़साने जो बुनियादु न ठहिरायो वियो आहे, पर हिकु अफ़साने नवेस लाइ पंहिंजी बुनियादी नज़रिए खे ज़ाहिर करण लाइ उहे ई ॿ पहलू अहम सम्झा विया आहिनि जिन खे तख़्ता मश्क बनाए थो सघिजे। पिशू पाशा ते भाऊ हफ़ीज़ ऐं भेण शम्स सिद्दीक़ीअ जी तनक़ीद पढ़ियमि। भाउ हफ़ीज़ तह ताईं पहुचण जी कोशिशि कई आहे ऐं उन में घणी क़दुरु कामयाबु वियो आहे। अलबत पिशू पाशा जे बारे में हिकु अर्ज़ु कंदुसि, अफ़साने जो रुगो हिकु क़िस्म त न आहे, न की अफ़सानी नवीसनि खे ॿधी छॾिबो त सिर्फ़ु हिकु क़िस्म जो अफ़सानो लिखनि। उहो अफ़साने नवीस ते छॾियल आहे त हू पंहिंजा नज़रिया कहिड़े बि क़िस्म जे अफ़साने सां ज़ाहिर करे
पोइ तनक़ीद बि उन्हनि हदुनि अंदरि कजे। मसलन कृष्ण चंद्र जो काला सूरज हिकु ख़याली अफ़सानो फैंटेसी आहे, उन ते मसनूई हुजण जो इल्ज़ाम रखी न सघिबो। अलबत्त हू उन में केतिरे क़दुरु कामयाबु वियो आहे सो तनक़ीद जो मौज़ू थी सघे थो। पीशू पाशा सिंधी माहौल जे या का हक़ीक़तुनि ते ॿधल आखाणी न आहे, हिकु ख़याली पहाड़ी रियासत जे बाशिंदनि जी कहाणी आहे। उन ई पस मंज़र जो फ़ाइदो वठी के नज़रिया पेश कया विया आहिनि। मक़सदु आहे त के ख़ुश्क नज़रिया आखाणीअ नमूने वणंदड़ ॿोलीअ जाज़िब लफ़्ज़नि ऐं असर अंदाज़ तर्ज़ सां पेश कजनि, जीअं पढ़ंदड़नि जे दिलनि ऐं दिमाग़नि में चुभी वञनि। आया पिशू ऐं पिशूअ जा पहाड़ी साथी जबलनि ऐं माथिरियुनि ते हथियारनि जी झणकार, ॻोठाणनि जो एको ऐं ॿधी ट्रिपताई लीडरनि जूं फुर्तियूं, नाज़ूअ जा आलाप ऐं हज़ारे पिशू पाशाउनि जो उथी खड़ो थियणु उन्हनि मौज़ूअनि ते ऐं टेक्निक वग़ैरह ते काफ़ी तनक़ीद करे सघिजे थी। पिशूअ खे मूं पीर कोन कयो आहे, उन ई डप खां मुर्गो संदसि शख़्सियत खे फांसीअ ते लटकाए नवां पिशू नवनि उमंगनि सां उॾामंदा ॾेखारियल आहिनि। भाऊ हफ़ीज़ ॾाढे सुहिणे ऐं सही छंड-छाण भाऊ हफ़ीज़ ॾाढी सुहिणी ऐं सही छंड-छाण कई आहे। मां वधीक कहिड़ो जवाबु ॾियां? अलबत्तो आहे सम्झाणी ॾियणु ज़रूरी थो सम्झां त जेसीं ताईं बिलू दादा ऐं शीदो धाड़ेल खां मुताज़ थियण जो सुवालु आहे त उहो सिर्फ़ु नज़रियाती इख़्तिलाफ़ ताईं महदूद हो। भेण शम्स सिद्दीक़ीअ जे रिसाले जे मवाद ते तनक़ीद निहायत वणंदड़ ऐं तामीरी नौजी आहे। मोहतरमा जेकॾहिं वधीक टाइम ॾेई चङी चोखी तनक़ीद कंदी रहंदी त असां पारनि घणनि जो भलो थींदो। मूंखे त सभु दोस्त चवंदा हुआ त तुंहिंजी ॿोली तमामु ठाहूकी आहे। हाणे अखियूं खुलियूं त वॾी ख़बरदारीअ जी ज़रूरत आहे। अदा साईं, हीउ परचो बि अॻियनि परचनि जा पंहिंजो मटि पाण आहे। शहरनि वारो हिसो त चिणगुनि सां भरियो पियो आहे। असीं अणसूंहां सूंहूं चए तनवीर। असांजो अवामी क़ुवतुनि में ईमान ताज़ो करे छॾियो आहे। हिन नंढड़े साथीअ खे हेॾो हौसलो ऐं हेॾो ईमान वण वॼाए छॾियईं। अव्हां जो सिमाही महिराण तां वरतल।